केर आई? मां सेठ धनु धोबी हणंदो आहियां गोभी, पर हिन दफ़े बवाली मूंखे अहिड़ी गोभी हणी वियो आहे जो मूंखे पंहिंजो घर बि अच नथो अचे। मां तोखे छा चयो आहे भाउ जो मूंसां ई मुंहिंजी गिला थो करे? बस तूं सही माण्हू न आहीं। अरे बवाली तूं आहीं छा? ॿियो न त गोबाटो आहियां छा? तूं वारो एक्स कमदार। मूंखे सभु ख़बर आहे, तूं मूंखे फसाइण थो चाहीं। इन खां अॻु जो मां गिरफ़्तार थी वञा तोखो त पलांत वटियूं वञा। थोड़ा पक्का ठरकी सारा अड़जी विया आहिनि जान सारा। थोड़ा पक्का ठरकी सारा अड़जी विया आहिनि जान सारा। खिली खिली खेरा थींदा, खिली खिली खेरा थींदा, अखियुनि घोट भई। खबरदार भॼण जी कोशिश न कंदो त कामयाब थी वेंदो। इन करे भॼण जी कोशिश न कयो। You are under arrest. मां हिकु करे ॾियां। ठीकु आहे गलू, तूं हिकु न पर टे करे अच। इहो मौक़ो मवालीअ खे बि आहे, जेकॾहिं अकुल हुजेसि त। गिरफ्तार कयो हिनखे। मुंहिंजो ॾोह त ॿुधायो, मां ॾोह कहिड़ो कयां? मां बची वियुसि। मां त शरीफ़ माण्हू आहियां। मुंहिंजो कहिड़ो ॾोह जो मूंखे पुलिस वठी वेंदी? मुंहिंजो कहिड़ो कमु? अभी बड़ी किस्मत सां आई आं, अॼु चांहि पीअण खां सवाइ कोन छॾींदीसांइ। अधु कलाक त थियो आहे, 10 दफ़ा इहो जुमिलो चयो अथई, चांहि प्यारी त कोन थी। अदी गुरबत आहे त मिड़ई ख़ैर आहे, पर दिलि मुंहिंजी वॾी अथई। चांहि जी पती हुजे हा न त एसी ताईं चांहि पीआरे बि छॾियां हा। जेकॾहिं इन रहे जे पलव में 2 रुपया थी त भला ॾे खणी चांहि जी पती घुरायां। अधी तुंहिंजी महिरबानी, मां चांहि कोन थी पीआं। इहे 50 रुपया न मां पकोड़नि जे लाइ खयां आहिनि। सोचमि त खुदू खां वञी पकोड़ा थी वठां, पर खुदू दुकान ते आहे ई कोन। छोकिरे ॿुधायो त खुदू निमाज़ पढ़णु वियो आहे, मोटे त पकोड़ा वठी घर थी वञा। हा दी, तुझी मर्ज़ी, भले खा खुदूअ जा पकोड़ा, मां तोखे छो रोकियां? तुझी दिलि करे थी त भले खा पकोड़ा। छो खुदू जे पकोड़नि में ज़हर आहे छा? भला ॿिलीअ जे लुॿड़ में कहिड़ो ज़हर? तूं चवण छा थी चाहे? अदी जंहिं तेल में न खुदू पकोड़ा तरींदो आहे, उन तेल में राति ॿिलीअ मुंहुं हयो हो। छा? हा ठीकु आहे, अचे ही वटि 50 रुपए, पती घुराए ठाहे चांहि त पियूं त मां वञा। न ख़ैर आहे, वठी ईंदमि। न ख़ैर आहे। सोप सीरियल मश्करनि जो ॻोठ सीज़न 2 जा तमामु एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।